दादू सेक्शन थाणे जी हद दुआबो स्टॉप ते ATC केस तां हथ खणण लाइ गश्ती पुलिस जी मौजूदगी में मिराणी बिरादरी ऐं मस्तोई बिरादरी जो रात देर सां हथियारबंद जी फायरिंग में कैबिन ते वेठल आतिफ मस्तोई ऐं अली रज़ा मंगली जो खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी नौजवान खे DHQ अस्पताल दादू अंदर वियो। ज़ख़्मियुनि जी हालत गणती जोगी हुअण सबबि सेवण अस्पताल नियण खां पोइ ज़ख़्मी आतिफ मस्तोई खे गणती जोगी हालत में कराची नियो वियो। ओबाज छुड़वाग नौजवान जी चिर विच शहर में फायरिंग करण सबबि शहर में ख़ौफ़ हिरास फैलिजी वियो। वाक़े में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ मज़दूराबाद पाड़ी जे रवासिन वाक़े ख़िलाफ़ मस्तोई बिरादरी खादी मस्तोई नसीर लुंड ऐं असद मस्तोई शायान मस्तोई ऐं ज़ैन लुंड सनान मस्तोई राजा मस्तोई शायान अली मस्तोई नसीर लुंड ऐं ग़ुलाम हुसैन लुंड ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड खणी दादू प्रेस क्लब अॻियां एहतिजाज मुज़ाहिरो करे कचहरी रोड ते धरणो हणी ट्रैफिक बंदि करे छॾियो। दादू सेक्शन SHO एजाज़ अली मसण राब्ते करण ते ॿुधायो त मालिक ईंदा त केस दाख़िल कयो वेंदो। बाक़ी जवाबदार जी घरनि ते छापे जो सिलसिलो जारी आहे। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वाटसन सां इंसाफ़ कयो वेंदो।